अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यौम यजमउकुम लियौमिल जमइ ज़ालिक यौमुत तग़ाबुन वमन युमिन बिल्लाहि व यअमल सालिहन युकफ्फिर अन्हु सय्यिआतिहि व युदखिलहु जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार खालिदीन फीहा अबदा ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम वल्लज़ीन कफ़रू वकज़्ज़बू बिआयातिना उलाइका अस्हाबुन नार खालिदीन फीहा व बिअसल मसीर। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह तबारक व तआला इब्तिदा जे अंदर तस्बीहात जो ज़िक्र करण फरमायो त जेका शइ आसमान ज़मीन में आहे उहा तस्बीह करे रही आहे, पाकाई बयान करे रही आहे। अल्लाह तबारक व तआला इंसाननि खे पंहिंजे असुलियत जे तरफ़ यादि ॾियाराइण फरमायो त तव्हांखे कहिड़ी सूरत पहिरियों कहिड़ी हुई, वरी तव्हांखे कीअं करे पैदा कयो वियो। पंहिंजे इल्म जो ज़िक्र करण फरमायई त जेका शइ आसमाननि ज़मीननि जे अंदरि आहे, ज़ाहिर आहे, लिकियल आहे, उन शयुनि खे मां ॼाणियां थो। जेका सीननि जे अंदरि शइ छपियल आहे, जेका किरामन कातिबीन खे बि ख़बर नथी पवे, मां अल्लाह उहा बि ॼाणियां थो। गुज़िरियल क़ौमुनि जे तरफ़ ध्यानु छिकरायो वियो त कीअं उन्हनि पंहिंजे नबियनि जी नाफ़रमानी कई, कुफ़्र कयो, त उनजे मथां अज़ाब आयो। त बहरहाल क़यामत जो ॾींहुं समूरनि जा रिज़ल्ट आउट थींदा, पोइ ख़बर पवंदी त कामयाब कहिड़ा आहिनि, खटी कहिड़ा विया, हाराए कहिड़ा विया। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं असांखे कामयाब करण फरमाए, हाराइण खां बचाए, जो क़यामत जे ॾींहुं जाते रूह ज़मीन हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे क़यामत ताईं पैदा थींदड़ इंसान समूरा कठा हूंदा, उन क़यामत जे ॾींहं जो अल्लाह पाक ज़िक्र करण फरमायो यौम यजमउकुम लियौमिल जमइ ज़ालिक यौमुत तग़ाबुन। जंहिं महिल अव्हांखे क़यामत जे ॾींहं में गॾु कंदो, तंहिं महिल अव्हांखे सॼी सुध ॾींदो। उहो ॾींहुं तग़ाबुन हिक ॿिए जे खटण ऐं हाराइण जो आहे। उन ॾींहुं दोज़खी हाराईंदा, जन्नती खटंदा। हाराइण ही आहे जो अल्लाह तबारक व तआला जे ॾिनल ताक़त खे बेमौक़े ख़र्च करे मूल बि विञाए वेहे। माण्हू खटंदो आहे त मूर बि मिले, उन ते नफ़ो बि मिले, पर जेके हाराईंदा उन्हनि पंहिंजो असुल मूड़ी बि विञाए छॾींदा।
नफ़ो त पंहिंजे जाइ ते, पर जेका शइ असुल हुई उहा बि विञाए छॾियऊं। ऐं खटण ही आहे जो हिक हिक जे बदिले में हज़ार ई लहंदा। हिक नेकीअ जे बदिले अल्लाह पाक उनखे वधाए वधाए हज़ार ई करण फरमाईंदो। जीअं सदके जे बारे में, जेको माण्हू हिकिड़ी शइ अल्लाह जे राह में ख़र्च करे थो, रब साईं घटि में घटि 10 अता करणु फरमाए थो। 700 दफ़ा हिक शइ खे 700 ताईं अञा भी दरवाज़ो बंदि न करणु फरमाए वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशा। अल्लाह जंहिंजे लाइ घुरे बीणो करे, वल्लाहु वासिउन अलीम, ऐं अल्लाह कुशादगी कंदड़ ॼाणींदड़ आहे। इन खां अञा वधाए त हुन खां केरु पुछण वारो आहे। जीअं अचे थो हदीस पाक जे किताबनि जे अंदरि, जेको माण्हू इख़लास सां हिकिड़ी खार कढे थो, अधु खार कढे थो, इहा बि हुनजे लाइ जहन्नम खां परदो थींदी, ढाल बि। ऐं रब साईं हुनखे वधाए वधाए करे उहो त जबल जे ॾुकणु फरमाईंदो। इहो आहे खटण। हिक निमाज़ जे बदिले 10 जो सवाबु। डंदड़ ॾेई करे पढ़े 70 निमाज़ जो सवाबु। पटको ॿधी करे निमाज़ पढ़े 70 निमाज़ 20 जो सवाबु। हिकु क़ुरान पाक जो हरफ पढ़े 10 नेकियूं। निमाज़ जे अंदरि केतिरा क़ुरान शरीफ़ जा अल्फाज़ पढ़बा, ओ जेको इंसान इहो नेकीअ जो अमल कंदो कंदो पोइ 1000 नेकियूं थी वेंदियूं। पोइ जिन मुस्लमाननि मर्दनि औरतुनि पंहिंजे हयातीअ में इहे चङाईअ जा कम कया, अल्लाह उनखे वधाए वधाए पंहिंजे शान मुताबिक़, हर हिक जे दिलि जे इख़लास जे मुताबिक़ अल्लाह पाक ओतिरो उन्हनि खे अजुर ॾियणु फरमाईंदो। वमन युमिन बिल्लाहि व यअमल सालिहन युकफ्फिर अन्हु सय्यिआतिहि। ऐं जेको अल्लाह ते ईमान आणींदो, चङा कम कंदो, ईमान वियादे, अल्लाह जे ज़ात खे हिकु करे मञे, पोइ अमल भी चङा करे थो। युकफ्फिर अन्हु सय्यिआतिहि, तंहिंखां संदसि मदायूं अल्लाह मेटींदो। ॿिए जाइ ते फरमाई इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइका युबद्दिलु अल्लाहु सय्यिआतिहिम हसनात। मगर जंहिं तौबा कई, ईमान आंदे, अमल सालिह कयईं, अमल सालिह करणो, रब एॾो महिरबान आहे जो जेके हुन मदायूं कयूं, बुरायूं कयूं, रब साईं हुनखे मटाए करे उन्हनि जायुनि ते चङायूं लिखाइण फरमाए थो। एॾे रब करीम खे इंसान विसारी वेठो आहे। अञा गुनाहनि में अॻिते 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 रिवर्स त आहे ई कोन। चङाई जे तरफ़ विख वधाइणी आहे, बुराईअ खां रुकजी पवणो आहे। अमल भलन करण जे करे, तौबा करण जे करे रब साईं इहा उन मुस्लमान मर्द औरत सां भलाई करणु फरमाए थो त उनजे बुराइनि खे मेटणु फरमाए थो। वयुदखिलहु जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहारु खालिदीन फीहा अबदा।
ऐं खेसि अहिड़नि बाग़नि में दाख़िल कंदो जिनजे हेठां नहरियूं वहंदियूं आहिनि, उते सदाई रहंदा। इहा वॾी कामयाबी आहे। जो रब गुनाह बि माफ़ करे, वरी बाग़ बि ॾे, बाग़ बि उहे जंहिंमें पाणी अणखुट हूंदो। दुनिया जा बाग़ पाणी न हुजण जे करे मेवो खुटाए वञनि, मेठाज छॾे वञनि, कुमाटिजी वञनि, पर जन्नत में जेके बाग़ अल्लाह पाक ईमान ऐं अमल सालिहा वारनि खे अता करणु फरमाईंदो, अल्लाह पाक फरमाए थो त उते नहरियूं पाणीअ जूं जाम, ख़ालिदीन फ़ीहा अबदा, उहे हमेशा हूंदियूं, बाग़ बि हमेशा, नहरियूं बि हमेशा, उन में रहंदड़ बि हमेशा। इहा कामयाबी वॾी आहे। जन्नत में पहुची विया त सभु मुरादूं मिली वयूं। अल्लाह ताला जे दीदार ऐं रज़ा जी बि उहा ई जाइ आहे। अल्लाह पाक पंहिंजे बाननि खे जन्नत में पंहिंजो दीदार कराइण फरमाईंदो। जुमातुल मुबारक जे ॾींहं में रब साईं जन्नतनि खे दीदार कराइण फरमाईंदो। पोइ जॾहिं नेक सालिह ईमानदार रब जो दीदार करे पंहिंजे महलातुनि में वेंदा, उन्हनि जूं घर वारियूं हूरा चवंदियूं त वाह ही हुस्न किथां आंदो आहे। मर्द वरी उन हूरुनि खां पुछंदा तव्हांखे ही हुस्न काॾों आयो आहे। अल्लाह पाक जे दीदार करण जे करे जन्नतनि जो नूर वधी वेंदो, चिमक मुंहिंजी वधी वेंदी। पर मुस्लमान यादि रखो, जेको क़ुरान पाक घणो पढ़े थो पढ़ाए थो, उनखे रब साईं रोज़ानो दीदार कराइण फरमाईंदो। न क़ुरान पाक जे बरकत जे करे, तिलावत करण जे करे, अमल करण जे करे अल्लाह पाक उन्हनि मर्दनि ऐं माइनि खे, मोमिनियाणनि मर्दनि ऐं मोमिनान मर्दनि खे ऐं औरतुनि खे अल्लाह पाक क़ुरान पाक घणे पढ़ण जे करे रोज़ानो दीदार कराइण फरमाईंदो। इहा क़ुरान पाक जी बरकत आहे। बाक़ी मोमिननि खे अठे ॾींहुं हलंदे हलंदे अल्लाह तबारक व तआला पुछा करणु फरमाईंदो, जन्नतनि खां जन्नतियो पुछायो। जवाब ॾींदा हाओ साईं। वरी अल्लाह जे पासे खां पुछा थींदी, जन्नती कुझु खपे? चवंदा साईं असांखे हर शइ आहे, असां ख़ुशि आहियूं, जेका शइ तव्हां ॾिनी आहे रब साईं उन ते असां राज़ी आहियूं। शहीद अर्ज़ु कंदा त रब साईं जेकॾहिं पुछा थिए थी त पोइ असांखे दुनिया जे अंदरि मोटाए त असां वरी तुंहिंजे दीन जे ख़ातिर काफ़िरनि सां विढ़ूं, वरी शहीद थी अचूं। अल्लाह पाक जे तरफ़ां आवाज़ थींदो, ऐलान कयो वेंदो, बसि हिकु दफ़ो तव्हां जेको मौत जो ज़ाइक़ो चखियो, हाणे मौत खे ई मारियो वियो, हाणे तव्हां हिते ख़ुशि थी रहो। वरिज़वानुम मिनल्लाहि अकबर, अल्लाह जे तरफ़ खां रज़ामंद जो उनखे सर्टिफिकेट मिलंदो। इहा कामयाबी वॾी आहे, इहो रज़ामंद वॾी शइ आहे। उहा हमेशा वारी ज़िंदगी आहे। इंसान हिन थोरी ज़िंदगीअ जे करे अबदी बाग़ विञाए थो, अबदी घरवारियूं विञाए थो। दुनिया जे जहान में जेका ज़िंदगी आहे ॾुखी सुखी गुज़री वेंदी। ही दुनिया जो घर आहे ई ॾुख ऐं सुख जो, पर आख़िरत वारी ज़िंदगी हमेशा जो हमेशा वारी आहे।
जेकॾहिं सॼे पासे वारनि में थी वियो त हमेशह जो हमेशह जे लाइ सुख ई सुख। जे खॿे पासे वारे लिस्ट में थी वियो त हमेशह जो हमेशह जे लाइ ॾुख ई ॾुख। अल्लाह तबारक व तआला दुनिया जे ॾुखनि खां बि बचाए, क़बर वारे तकलीफ़ खां बि बचाए, ऐं क़यामत वारे ॾींहुं अल्लाह पाक ख्वारीअ खां बचाए, ऐं खॿे पासे वारनि खां बचाए। अल्लाह तबारक व तआला समूरनि मुस्लमाननि मर्दनि औरतुनि खे जन्नतुल फिरदौस नसीब करणु फरमाए। इहा जन्नत वारो जेको बि रस्तो आहे, अल्लाह पाक बार बार फरमायो ज़ालिका फौज़ुल अज़ीम, इहा कामयाबी वॾी आहे। पर शैतान अहिड़ो ढींगर रखी छॾिया आहिनि जो इंसान जी दिलि एॾी सख़्तु थी वई आहे जो अमल सालिह करण जे लाइ उथे ई कोन। मस्जिदियूं दरनि ते निमाज़ जे लाइ विख नथी खॼे। इंसान खे मानी नथी हले, डॉक्टर वटि वञे थो, हकीम वटि वञे थो त मुंहिंजो मादो ख़राब थी वियो आहे, बुख लॻे ई कोन थी। पर कॾहिं मोमिन खे, मुस्लमान खे कलमो बि ज़बान सां पढ़े थो, इहो न थियो आहे जो मुंहिंजी राति ॾींहुं उमिरि ईअं गुज़रे थी, मां मस्जिद ॾे नथो वञा त का मूंखां अहिड़ी ख़ता थी वई आहे जो रब मूंखे धिको ॾेई छॾियो आहे। इन जे लाइ अकेलो वेही करे हर इंसान सोचे, रब जे आॾो रोए रड़े त रब साईं पंहिंजो दर नसीब कर, पंहिंजे दर खां तड़ न। हितां वारो रोअणु, हितां वारो गिड़गिड़ाइणु, आहोज़ारी करणु, इहा कम जी आहे। मरण खां बाद में केॾो बि इंसान रोईंदो या उन वक़्तु रोए रड़े, कुझु न वरंदो। वल्लज़ीन कफ़रू वकज़्ज़बू बिआयातिना उलाइक अस्हाबुन नार खालिदीन फीहा वबिसल मसीर। अल्लाह पाक जो सुन्नत अमल रहियो आहे, तरीक़ो क़ुरान पाक जे अंदरि रहियो आहे। यादि ईमान ऐं अमल सालिह वारनि जो ज़िक्र आहे, उनजे नेमतुनि जो ज़िक्र आहे, त वरी उन सां गॾु काफ़िरनि जो, जिन अलाह जे आयतुनि खे कूड़ो कयो, उन्हनि जे अज़ाब जो बि ज़िक्र करणु फरमाए। फरमाए जिन कुफ़्र कयो ऐं असांजे आयतुनि खे कूड़ो ॼातो, उलाइक अस्हाबुन नार खालिदीन फीहा वबिसल मसीर। उहे दोज़खी आहिनि, उन में सदाईं रहंदा, ऐं उहो हंधु बुछड़ो आहे। दुनिया जी बाहि असां हुनजे वेझो नथा वेही सघूं। इंसान तमामु ज़ईफ़ आहे, कमज़ोर आहे। दुनिया जी बाहि, जहन्नम जे बाहि खां रोज़ानो पनाह रब खां वठंदी आहे त रब साईं मूंखे बि जहन्नम जे बाहि खां बचाइजांइ। ऐं हीअ दुनिया जी बाहि हिकु हिसो आहे, अञा 69 हिसा जहन्नम जी बाहि अञा तेज़ आहे। कंहिं माण्हूअ खे शैतान गुनाह ॾे माइल करे पियो, पोइ न घर में ॾीओ ॿरी रहियो, पोइ जॾहिं शैतान हुनखे उभारे त वरी हू पंहिंजी आङुर बाहि में ॾिए पियो, ॾीए में ॾिए पियो। ए नफ़्स ख़बीस जेकॾहिं ये दुनिया जी बाहि सही वेंदे त पोइ आख़िरत जी बाहि बि सही वेंदे। जॾहिं शैतान उभारेसि पियो त पंहिंजी आङुर बाहि में पियो विझे, जॾहिं बाहि जे वेझो करे पियो तो पियो अचेसि, वरी पोइ ते पियो करे, वरी शैतानीअ जे असरात चढ़नि पिया,
वरी बाहि वांगुरु विझे पियो, ईअं सॼी राति गुज़ारियईं पर गुनाह जे वेझो न थियो, ज़िना जे वेझो न थियो, पंहिंजे नफ़्स खे मलामत कंदो रहियो। अॼुकल्ह माण्हुनि जो छा हाल आहे, ॼण सर्टिफिकेट वठी रखी छॾियो अथऊं, बसि जंहिं वणे ते कंदा वधऊं। अलाह जो ख़ौफ़ धारियो, रब जे दर ते निवड़ियो, तौबा ताइब थियो, 5 वक़्त निमाज़ पाबंदीअ सां पढ़ो, नंढा वॾा मर्द औरतूं। रब खे इहा सजदे वारी इबादत तमामु प्यारे में प्यारी आहे, जो वॾाई अलाह खे सूहे थी। पोइ इंसान जे अंदरि बि बाहि जो अंसर आहे जो उहो बि वॾाई कंदो आहे, पर अलाह पाक निमाज़ फ़र्ज़ करणु फरमाई तां त इहो 5 वक़्त पाबंदीअ सां पढ़े त इन मां तकब्बुर ख़तमु थिए। पोइ हाणे जेको निमाज़ पढ़ंदो ई कोन त तकब्बुर कीअं ख़तमु थींदो। ऐं बाहि जे अंसर खे ख़तमु करण जे लाइ अल्लाह तबारक व तआला ॼण त रोज़ा बि फ़र्ज़ करणु फरमाया, उन जे अंदरि बि इंसान जी गरमाश ख़तमु थिए थी, आजिज़ी पैदा थिए थी। हज बि फ़र्ज़ करणु फरमायईं, ख़ासि करे अल्लाह पाक जिहाद बि फ़र्ज़ करणु फरमायो। इंसान जे अंदरि ई इहा गरमाश रखियल आहे, पोइ इन गरमाश खे काफ़िरनि जे मथां, मुनाफ़िकनि जे मथां, दीन जे दुश्मननि जे मथां ख़र्च कर, उते न गरमाश खे हार। पर अॼुकल्ह मुस्लमान जिहाद खां पासीरो थी वियो त पोइ इहे तपशूं गरमाशूं पाण में मुस्लमान ते पूरियूं थो करे। काफ़र पंहिंजे फ़िरेब में कामयाब थी विया। कंहिं पंहिंजे इजलास में काफ़र चयो तव्हां मुस्लमाननि सां मुक़ाबिलो कोन करे सघंदव, तव्हां हुनखे हथियार ठाहे ॾियो। उहे हथियार ठाहिया विया, गरमाशूं हिक ॿिए ते पूरियूं, दीन खां दूरी। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं ईमान ऐं अमल सालिह वारी ज़िंदगी अता करणु फरमाए। इन में कामयाबी आहे। अमल सालिह, भला कम जेकॾहिं इंसान दिलि जे इख़लास सां करे, पोइ तकलीफ़ जे वक़्त में, मुसीबत जे वक़्त में उहो भलो अमल अलाह जे आॾो पेश करे दुआ घुरबी, अल्लाह तबारक व तआला दुनिया जी मुसीबत टारणु फरमाईंदो आहे। वाक़ियो हदीस पाक जो मशहूरु आहे, 3 ॼणा जेके गार में फाथा, छिप अची वई, पोइ उन्हनि मां हर हिकु पंहिंजो जेको रब खे राज़ी करण जे लाइ अमल कयो हो, हर हिकु उहो रब जे आॾो पेश करे दुआ घुरी, अल्लाह तबारक व तआला उन्हनि तां दुनिया जी मुसीबत इहा टारणु फरमाई। हिकिड़ो उन्हनि मां अबे अमा जे ख़िदमत गुज़ार हो, ॿियो मज़दूर जे मज़दूरी वधाइण वारो हो, टियों हिकु औरत जे मथां रहम करण वारो हो। पोइ जॾहिं हुन दिलि जे इख़लास सां रब खे ॿाॾायो, अल्लाह तबारक व तआला उनखे दुनिया जी मुसीबत खां आजो करणु फरमायो।
त इन वाक़े मां क़यामत ताईं ईंदड़ मुसलमाननि खे नसीहत आहे त जेको बि तव्हां अमल कयो उहो हिन इरादे सां कयो त रब राज़ी थिए। अलाह साईं रहम करे जेकॾहिं का तकलीफ़ अची वञे अमल सालिह जो पेश करे रब खां दुआ घुरिजे, जंहिंखे वसीलो चइबो आहे। रब साईं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैले अहलुल्लाह जे तुफ़ैले असांजे हिन फलाणे अमल जे सदके असांजे मथां भलाई करणु फरमाए। बाक़ी रब जे ज़ात खे छॾे करे ॿियनि खे पुकारणो न आहे। ईअं चई सघिजे थो त रब साईं हिन जे सदके पंहिंजे प्यारनि जे सदके आलमनि जे सदके हाफ़िज़नि जे सदके तालिबनि जे सदके नबियनि अलैहिम सलात व सलाम जे सदके मुंहिंजी हालत रहम कर, तकलीफ़ दूर करणु फरमा। रब करीम आहे। दुआ अल्लाह साईं मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि खे चङनि कमनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेके कमियूं कोताहियूं थी वयूं अल्लाह तबारक व ताला माफ़ करणु फरमाए ऐं सची तौबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फ़ी नुहूरिहिम व नऊज़ु बिका मिन शुरूरिहिम। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फ़ी नुहूरिहिम व नऊज़ु बिका मिन शुरूरिहिम। रब्बना अन्ना मग़लूबुन फंतसिर। अल्लाहुम्मा आनिस वहशतना फ़ी क़ब्रिना। अल्लाहुम्मा अर्हमना बिल क़ुरआनिल अज़ीम वजअल लना इमामन व नूरन व हुदन व रहमह। अल्लाहुम्मा ज़क्किरना मिन्हु मा नसीतु व अल्लिमना मिन्हु मा जहलतु वरज़ुक़ना तिलावह आना अल-लैल व आना अन-नहार वजअल लना हुज्जतन या रब्बल आलमीन। या अल्लाह साईं असांजी हालत रहम कर, जग जहान ते रहम कर फरमाए। बीमारनि खे शफ़ा अता फरमाए। या अल्लाह बीमारनि खे शफ़ा अता फरमाए। कर्ज़दारनि जे कर्ज़ में आसानी करणु फरमाए। पूरे उम्मत मुस्लिम जे हाल ते रहम करणु फरमाए। जाते भी मुसलमान मज़लूम आहिनि अल्लाह साईं तूं पंहिंजी ग़ैबी मदद करणु फरमाए। चङा हुक्मरान अता करणु फरमाए। या अल्लाह साईं तूं रहम करणु फरमाए। जेके भी असांजा वॾेरा वफ़ात करे विया जमी मुसलमान मर्द ऐं औरतूं अल्लाह साईं समूरनि जा दर्जा बुलंद करणु फरमाए। उनजे क़ब्रुनि खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणाइणु फरमाए। व इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हु रहमानुर रहीम। अलिफ लाम मीम अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।